सन में साईं जीएम से जी 121 सालगिरह के मौके ते जीए सिंध फ्रीडम मूवमेंट पारां शानदार रैली कढी वई, जेका अॻवाननि अमर आज़ादी, आदल सिंधी ऐं होशू सिंधी जी अॻवानी में शेख अब्दुल मजीद सिंधी चौक खां शुरू थी ऐं जीएम से जे मज़ार ते हाज़िरी भरे क़ौमी तरानो पेश करे भेटा पेश कई वई। जॾहिं त लंडन में जीए सिंध फ्रीडम मूवमेंट तरफ़ां साईं जीएम से जे 121 सालगिरह जो केक जीए सिंध फ्रीडम मूवमेंट जे चेयरमैन सोहेल अबड़ो जी सरबराही में कटियो वियो। लंडन यूनाइटेड किंगडम में मल्हाए रहिया आहियूं ऐं हिते सभु दोस्त मौजूदु आहिनि। वधीक जेके आहिनि वॾी लेवल ते प्रोग्राम असां सिंधी क़ौमी तहरीक तरफ़ां अॻियां रखंदासीं। हिकिड़ी असां शुरूआति वरिती आहे नंढे पैमाने ते जो हिते उगाइयूं नवां असांजो रहबर जी जेकी सालगिरह आहे मिस न कजे ऐं हिकिड़ी नंढी तक़रीब ई दोस्तनि सां गॾिजी करे कजे। अॼु तव्हां ॾिठो हूंदो त समूरी सिंध सन में गॾु थी रियासत तरफ़ां 144 कलम लागू करण जे बावजूद भी जेके आहिनि सिंध जी नियाणियुनि, सिंध जे गैरतमंद पुटनि, सिंध जे वकीलनि, अदीबनि, दानिश्वरनि सन पहुची रहबर के भेटा ॾेई साईं जीएम साहिब खे भेटा ॾेई पाण मल्हायो आहे ऐं इन जे तसलसल सां असां हिते यूके में भी प्रोग्राम रखियो आहे नंढो। जीए सिंध फ्रीडम मूवमेंट के चेयरमैन सोहेल अबड़ो, वाइस चेयरमैन ज़ुबैर सिंधी, सेक्रेटरी जनरल अमर आज़ादी, फरहान सिंधी, हफ़ीज़ देशी, मुर्क सिंधु ऐं सिंधी पंहिंजे गयल बयान में चयो त सिंध जी ग़ुलामी जो ख़ात्मो असांजी गयल जदोजहद में आहे। असांखे उम्मीद आहे त असां सिंध वासियुनि जी आज़ादी लाइ हिकु थी मज़बूत ऐं मुनज़्ज़म जदोजहद करूं था। प्यारा सिंध वासियों, साथियों, भेनरियों, जीए सिंधु देश, जीए साईं जीएम साहिब। अॼु 17 जनवरी 2025 ते मां रहबर सिंध साईं जीएम साहिब जे जन्म ॾींहं जे मौके ते समूरी सिंध समेत दुनिया जे कुंड कुर्स में रहंदड़ समूरनि सिंधियुनि खे साईं जीएम साहिब जी 121 सालगिरह जे मौके ते जीए सिंध फ्रीडम मूवमेंट तरफ़ां मुबारकबाद पेश कयां थो। हिन सां गॾु 2025 जे नए साल जी भी मुबारकबाद ॾियां थो ऐं जीए सिंध फ्रीडम मूवमेंट जे उन्हनि कारकुननि, अदिन, माउनि, भेनरनि खे भी मुबारकबाद ॾियां थो ऐं जस ॾियां थो जेके 2021 खां वठी 2025 ताईं हिन क़ौमी सफ़र में, क़ौमी काफ़िले में असां सां कुलो कुले में मिलाए गॾु हली रहिया आहिनि ऐं जेके आहिनि रियासती सख़्तियुनि, तशद्दुद, जबरी गुमशुदगियुनि, शहादतुनि खां पोइ भी हिन क़ौमी काफ़िले में रवां आहिनि ऐं हिन क़ौमी सफ़र में जीए सिंध फ्रीडम मूवमेंट में अॻु खां अॻु भरा भी आहिनि ऐं पार्टी के सियासी इनकलाबी तौर समूरी सिंध में ऐं समूरी दुनिया में फैलाइनि भी पिया। मां उन्हनि खे जस भी ॾियां थो ऐं मुबारकबाद पेश कयां थो। दोस्तो, जीअं त साईं जीएम साहिब जी सालगिरह हुजे या वरसी हुजे त रियासत तरफ़ां हर साल रुकावटूं विधियूं वेंदियूं आहिनि। 144 कलम लागू कयो वेंदो आहे ऐं गिरफ़्तारियूं कयूं वेंदियूं आहिनि, गुमशुदगियूं कयूं वेंदियूं आहिनि, टार्चर सेलनि जा क़ौमी कारकुननि खे मुंहं ॾिसणा पवंदा आहिनि। इन्हनि रुकावटुनि, सख़्तियुनि ऐं 144 जे कलम लागू हुजण बावजूद रियासती जबर, रियासती ॾाढ, रियासती ॾहकाव ऐं सख़्तियुनि खे तोड़े हर साल जीअं हिन साल भी फ़िक्रे जीएम साहिब ते हलंदड़ जीएमएस्ट सिंधी क़ौम, अदियूं, माइरियूं, भेनरियूं रियासती रुकावटुनि खे तोड़े हिन साल भी सन पहुता आहिनि। दोस्तो, मुख़्तलिफ़ जायुनि ते हूअं त समूरी क़ौमी तहरीक में
समूरी क़ौमी तहरीक जी अॼु मुख़्तलिफ़ हंधनि ते, उहो कराची हुजे, काठोड़ पुल हुजे, जामशोरो हुजे, ॿियनि मुख़्तलिफ़ जायुनि ते क़ौमी काफ़िलनि खे रोके उन्हनि जूं तलाशियूं वठणु, अमड़नि माहिरनि जूं तज़लील करणु जेको आहे अॼु बि कयूं वयूं आहिनि। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जूं गाॾियुनि जो काफ़िलो काठोड़ पुल ते, आमरी पुल ते, सेवण में सन जे इंटर थियण वक़्तु बि रोके तलाशियूं वठी उन्हनि खे धमकायो वियो आहे, शनाख्ती कार्ड ॾिठा विया आहिनि ऐं गाॾियुनि जूं तलाशियूं वरितियूं वयूं आहिनि। इन बावजूद बि क़ौमी कारकुन अॼु जेके सन पहुता आहिनि जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जा, उहे कारकुन अदियूं माहिरियूं भेनरियूं सन पहुतियूं, जंहिंखे आऊं जस ॾियां थो, मुबारकबाद ॾियां थो त पंहिंजे रहबर सां वफ़ा जो वचन वरजाइण लाइ हर साल जीअं हिन साल बि सन पहुता आहिनि। दोस्तो, अॼु असां हिते हिकु बसीरत रखंदड़ अॻवान, हिकु मुफ़क्किर ऐं जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जीएम सैद जी ज़िंदगी ऐं विरसे खे इज़त ॾियण लाइ गॾु थिया आहियूं। सिंध जी सुञाणप, हक़नि ऐं आज़ादी लाइ संदसि जदोजहद करोड़नि सिंधियुनि ऐं दुनिया जे इंसाफ़ लाइ विढ़ंदड़ माण्हुनि खे मुतासिर करे रही आहे। अचो त असां वक़्त जे चैलेंजनि खे मुंहुं ॾियण दौरान अमन, रोशन ख़्याली ऐं जुर्रत जे संदसि पैगाम खे यादि रखूं। सिंधवासियो, सिंध हिन वक़्तु निहायत ॾुखी सूरताल खे मुंहुं ॾेई रही आहे। सिंध खे अनेक मसइला पेश आहिनि, जिन मां कुझु हिन रीति आहे। अॼु जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट तरफ़ां साईं जीएम सैद जी मज़ार ते काफ़िलनि जी सूरत में हिकु सन शहर में शानदार रैली कढी वई आहे, जंहिंजो उनवान सिंधू दरिया ते ठहंदड़ केनाल सिंधी क़ौम कंहिं बि सूरत में क़बूल नथी करे। असांजी रैली जो ॿियो उनवान सिंध में हथ वठी रियासत तरफ़ां मज़हबी इंतहा पसंदी खे फैलायो पियो वञे, जीअं सिंधी माण्हू पाण में ई विढ़नि ऐं जेके क़ौमी मसइलनि तां, क़ौमी आज़ादी तां ध्यानु उन्हनि जो भटकियल हुजे। इन लाइ रियासत उन्हनि खे मज़हबी बुनियादनि ते पाण में विढ़ाए असल मसइलनि तां जेके ध्यानु हटाइण चाहे थी। ॿियो मुतालबो असांजो सिंध में मज़हबी इंतहा पसंदी नामंज़ूर। टियों मुतालबो असांजो हर साल जीअं ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आवाज़ जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट उथारींदी रही आहे, उहो मसइलो आहे सिंध ऐं बलोचिस्तान में क़ौमी कारकुन जेके वतन जी ॻाल्हि कनि था, जेके पंहिंजे धरती जी ॻाल्हि कनि था ऐं जेके वतन सां मोहबत कनि था, रियासत उन्हनि खे निशानो बनाए थी। भले उहो सियासी कमु कंदा हुजनि, उन्हनि खे रियासत खंभे गुम करे थी ऐं जेके सालनि जा साल उन्हनि खे गुम रखे थी ऐं जेके टार्चर सेलनि में उन्हनि खे अज़ियतूं ॾिए थी। टियों मुतालबो असांजो उहो आहे। दोस्तो, सभ खां पहिरीं आऊं अव्हां जे अॻियां सिंध जे उन अहम मसइले ते ॻाल्हाईंदुमि जेको सिंधी माण्हुनि जे सिंध जे जीअण ऐं मरण जो मसइलो आहे। सिंधू दरिया जे निज़ाम ते केनाल ठाहिण, ही पंजाब साम्राज, ही रियासत हथ वठी करे सिंधी माण्हू जेके अॻु में ई बुख ऐं बदाली जो शिकार आहिनि, उन्हनि खां उन्हनि जो दरिया खसण जो बि मनसूबो जोड़ियो आहे। मां पहिरीं न त ॻाल्हाईंदुमि। सिंध जी जान इन जो दरिया सिंध आहे। सिंधियुनि खां दरिया असांजी ज़मीन जी दिलि जी धड़कन रहियो आहे। असांजी मिट्टी इहे सिंध खे पाणीअ जे इन मुनसिफ़ाना हिसे खां महरूम कनि था, जंहिंजे करे खुश्की, लूण ऐं रेगिस्तान पैदा थिए थो।
ये मनसूबा सिंध जे हारियुनि मज़दूरनि ऐं माहौलियाती निज़ाम जे ख़र्च ते सियासी ऐं मुआशी अशराफिया जी ख़िदमत लाइ ठाहिया पिया वञनि। जेके सोचनि था त इहे पंहिंजी लालच लाइ सिंधूअ जो इस्तेमालु करे सघनि था, असां चऊं था सिंध इन जी इजाज़त न ॾींदी। सिंधू सिंध जो आहे ऐं इन जो पाणी असांजो हक़ आहे। असां सिंधूअ ते कंहिं बि केनाल या मनसूबे जी ख़िलाफ़ मज़ाहिमत कंदासीं जेको असांजी ज़मीन, माशियत ऐं मुस्तक़बिल खे ख़तरो ॾींदो। उन सां सियासी इनक़लाबी मज़ाहिमत कई वेंदी। दोस्तो सिंधवासियो, ॿियो अहम मसइलो जेको आहे सिंध में मज़हबी इंतिहा पसंदी जो आहे। मां हिन ते तव्हां अॻियां ॻाल्हाईंदुमि। साईं GM सैयद सूफ़ी क़दरनि सां जुड़ियल सिंध लाइ जदोजहद कई। हिकु अहिड़ी सिंध जेका अमन, रवादारी ऐं बका खे फ़रोग़ ॾिए थी। मज़हबी इंतिहा पसंदी जो उरूज सिंध खे ख़तरो आहे। असांजे सेक्युलर ऐं कसरती सुञाणप खे ख़तमु करण लाइ इंतिहा पसंद नज़रिया रियासत तरफ़ां हथ वठी करे लागू कया पिया वञनि। असीं सिंध जा माण्हू मज़हबी इंतिहा पसंदी खे इन जी हर शिकिल में रद्द करियूं था। इहो ज़ुल्म जो हिकु औज़ार आहे जेको असांखे विराइण, इख़्तिलाफ़ राय खे ख़ामोश करण ऐं असांजी सक़ाफ़त तबाह करण लाइ इस्तेमालु कयो ईंदो आहे। सिंध हमेशह शाह लतीफ़, सचल सरमस्त ऐं ॿियनि सूफ़ियनि बुज़ुर्गनि जी धरती रही आहे जिन असांखे इंसानियत सां सभ खां वधीक प्यार करणु सेखारियो आहे। असां इन्हनि क़दरनि खे बरक़रार रखंदासीं ऐं इन्हनि क़ुवतनि ख़िलाफ़ विढ़ंदा रहंदासीं जेके असांजी धरतीअ ते नफ़रत ऐं अदम बर्दाश्त खे मुसलत करणु चाहिनि था। दोस्तो ऐं साथियो, टियों मसइलो अॼु जी असांजी रैली जो जबरी गुमशुदगियुनि ऐं गैर अदालती क़त्लनि ख़िलाफ़ अॼु असांजी ही GSN फ्रीडम मूवमेंट जी रैली कढी वई आहे। सिंध, बलोचिस्तान, पख्तूनिस्तान ऐं ॿियनि मज़लूम क़ौमुनि जी तारीख़ जो हिकु ॿियो कारो बाब सियासी कारकुननि जी जारी जबरी गुमशुदगियूं ऐं अदालत खां ॿाहिरि क़त्ल सवें सिंधी ऐं हज़ारें बलोच ऐं पख्तून कारकुननि खे अगवा कयो वियो आहे, तशद्दुद कयो वियो आहे ऐं सिर्फ़ पंहिंजे माण्हुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारण ते उन्हनि खे क़त्ल पिणु कयो वञे थो। अॼु मां सख़्त तरीन मुमकिन लफ़्ज़नि में मुतालबो थो करियां त रियासत इन ज़ालिमाना अमलनि खे बंदि करे असां सभिनी गुम थियल माण्हुनि जी फौरी तौर ते आज़ादी जो मुतालबो करियूं था ऐं आलमे अक़वाम खे इन्हनि इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि ऐं लताड़ ते नोटिस वठण जी अपील था कयूं। प्यारा साथियो, साईं GM सैयद असांखे सेखारियो त सिंध जी आज़ादी इत्तेहाद ऐं असांजे मक़सद लाइ अहम ज़रूरी आहे। अॼु मां हर सिंधी खे इन्हनि नाइंसाफ़ियुनि जी मज़ाहिमत करण ऐं मुतहद थियण जो सॾु ॾियां थो। असांखे इन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करणु घुरिजे ऐं असांजी सियासी कारकुननि जी जबरी गुमशुदगियुनि ऐं क़त्ल ख़िलाफ़ अचो त साईं GM सैयद जे रूह खे ख़िराज अक़ीदत पेश करे हिकु आज़ाद, खुशहाल ऐं पुरअमन सिंध लाइ गॾिजी कमु कयूं। हीअ असांजी ज़मीन, असांजी सुञाणप ऐं असांजी तक़दीर आहे। दुनिया जी का बि ताक़त इन खे असां खां खसे नथी सघे। GSN फ्रीडम मूवमेंट जे मरकज़ी अॻवाननि वधीक चयो त साईं GM सैयद जी 121 सालगिरह जे मौक़े ते सिंध जी आज़ादी लाइ पंहिंजो अज़म वरजाईंदे गॾियल क़ौमुनि, बैन अल-अक़वामी ज़मीर ऐं आलमी ताक़तुनि खां अपील करियूं था त सिंध ऐं सिंधी अवाम खे 1843 ईस्वीअ खां अॻुवारी पंहिंजी आज़ाद हैसियत बहाल करण लाइ मदद कई वञे। सैयद तो सा